शिकारपुरी यूसी सुल्तानकोट जे ॻोठनि ॻोठ सदोरो जाफ़री ॻोठ महबूब जाफ़री ॻोठ इलाहीबग जाफ़री में चौमासे जी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। 30 खां वधीक घर ड्रही पट थी विया। 200 एकड़ मच्छी जो फार्म लुड़ी वियो। 400 एकड़ सारियालो फसल पानी हेठि अची तबाह थी वियो। राब्तो करण ते ॻोठाणे अकबर जाफ़री ॿुधायो त बरसाति असांजे ॻोठनि में तबाही मचाए छॾी आहे। ॻोठाणा फ़ाक़ा कशी ते मजबूर आहिनि। चौपायो माल बुख विघे मरी रहियो आहे। हुननि चयो त हिन वक़्तु ताईं को भी सरकारी कामोरो ऐं तक जा चूंडियल नुमाइंदा वार करण लाइ असां वटि न पहुता आहिनि। आख़िर में ॻोठाणनि वस वारनि खां वावर जी अपील कई। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।